नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी में जंगली जीवत खाते हैदराबाद डिवीज़न जे इंचार्ज सब इंस्पेक्टर अब्दुल क़यूम चन्ना पंहिंजी टीम गुलाम मुस्तफ़ा खुश्क मसवर अहमद शमसदीन खोसे जी अॻवानी में क़ौमी शाहराह ते बिस्मिल्लाह होटल भरिसां कराची खां सरगोदा वेंदड़ मानसरा कोच ते छापो हणी गैर क़ानूनी तौर स्मगलिंग थींदड़ 400 खां वधीक नायाब नस्ल जा पखी हथ करे वरिता आहिनि, जॾहिं त हिकु जवाबदार खे पिणु गिरफ़्तार करे वरितो। इन सिलसिले में इंस्पेक्टर अब्दुल क़यूम चन्ना ॿुधायो त कार्रवाई दौरान मुसाफ़िर बस ते छापो हणी स्मगलिंग थींदड़ नायाब नस्ल जे पखियुनि खे हथ कयो वियो। हथ कयल नायाब नस्ल जे पखियुनि में 180 डिगशूं बदक पखी ऐं 100 चीकला पखी, 4 कन्याल पखी ऐं ॿिया शामिल आहिनि। हिननि ॿुधायो त शिकारी इहे पखी मंछर ढंढ ऐं ॿिनि ढंढनि तां शिकार करे मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में मोकिले रहिया हुआ, जेका कोशिश नाकाम कई वई। वधीक ॿुधायो त जांच दौरान मालूम थियो त नायाब नस्ल जे पखियुनि जी स्मगलिंग वारे कारोबार में हिकु वॾो गिरोह मुलविस है, जंहिंमें वापारी मोहम्मद उस्मान सोलंगी, राशिद पंजाबी, टैक्सी ड्राइवर वरधाणी ऐं ॿिया केतिरा ई शामिल आहिनि, जंहिंखे पिणु कानून जी गिरफ़्त में आंदो वेंदो। जॾहिं त गिरफ़्तार थियल कोच जे मुंशी फैज़ हमाद ऐं पखियुनि खे सुभाणे कोर्ट में पेश कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।